असांजे नाज़रीन खे तव्हांजे नाज़रीन खे या ॿुधंदड़नि खे ॾिसंदड़नि खे इहा ख़बर हूंदी त डोमिसाइल ऐं PRC DC ठाहींदा आहिनि। हाणे DC जॾहिं कमीशन पास करे असांजी कोटा ते ग़लति डोमिसाइल ठाराए अचनि था, वरी उहे ई DC था थियनि, वरी उहे ग़लति डोमिसाइल वरी हज़ारनि जे तइदाद में ॿिया था थियनि। ऐं इहो मां नथो चवां, इहो शहीद साहिबु नथो चवे, इहो सॼी सिंध थी वई। ऐं उनजे लाइ जेका गवर्नमेंट कमेटी ठाही उन में बि अहिड़ा सवनि जी तइदाद में एविडेंस मिलिया आहिनि। कुझु त अहिड़ा बि एविडेंस मिलिया आहिनि त नौकिरी जो ऑर्डर पहिरियां ॾिनो वियो आहे ऐं उन्हनि जे 6 ॾींहं या 8 ॾींहंनि खां पोइ डोमिसाइल ठहियो आहे। मक़सदु को सेंस ई नथो ठहे। मां त चवंदुमि त फौरन जेकॾहिं वज़ीर आला सिंध जंहिंसां मुंहिंजी मुलाक़ात थी 2 ॾींहं पहिरियां, मां उनखे सॼो इहो डोमिसाइल जो केस उनजे अॻियां रखियो ऐं ही वॉज शॉक्ड के हुन चयो त मूंखे इहो कमेटी त ॿुधायो ई कोन्हे को। मां हुनखे ॿुधायो त ही बि थिया आहिनि। असां जेकॾहिं उन मां सेटिस्फाइड थियासीं, असां हिकिड़ी मूवमेंट हलायूं था। उहा मूवमेंट असांजी तव्हां ॾिठो त रोडनि ते अचण जी शक्ल में बि आहे। असांजा लखें हज़ारें शऊर पसंद तरक़ी पसंद सोच जा माण्हू कराची सिंध जे राजधानी में पुॻा ऐं उन्हनि पंहिंजो हक़ु वठण जी कोशिशि कई ऐं उन्हनि खे ॾिठो त वरी तव्हां लाठी उन्हनि ते चार्ज कई वई। बहरहाल असां कमेटीअ जो इंतज़ारु कंदासीं त उहो फाइंडिंग छा थियूं ॾियनि ऐं पोइ असां इंतज़ारु कंदासीं त स्टेक होल्डर्स उनजे लाइ छा था कनि। जेकॾहिं उन्हनि ॿिन्ही कुझु बि न कयो जेको असांखे अपेरेंटली CM अश्योरेंस ॾिनी आहे, CM साहिब खे मां चयो त मां रिकमेंडेशन्स बि तव्हांखे ॾींदुमि, त उन चयो त तव्हांजी मां रिकमेंडेशन जेके बि तव्हां ॾिनियूं मां ज़रूरु तव्हांजी उनखे मञींदुमि। पर जेकॾहिं उन्हनि अहिड़ो कुझु न कयो त वरी असांजो रोडनि ते बि दमादम मस्तु कलंदर थींदो ऐं असां कोर्टुनि जा बि दरवाज़ा खटखटाईंदासीं। छो जो असां वटि आख़िरी ऑप्शन रोड खां पोइ असांजी कोर्ट जो हूंदो ऐं असां पोइ इनशा जेकॾहिं असांखे हाई कोर्ट वेंदासीं, उतां इंसाफ़ न मिलियो त असां सुप्रीम कोर्ट बि वेंदासीं। असां सिंध जो केस हिन में असां कोई कंप्रोमाइज़ न कंदासीं। छो जो हिन में मूंखे फ़ाइदो न आहे। मां हाणे कंहिं बि यूनिवर्सिटीअ मां दाख़िला न वठंदुसि, न शहीद साहिब जी इहा एज आहे त हू कंहिं यूनिवर्सिटीअ में दाख़िला वठे, न मूंखे नौकिरी वठण जी ख़्वाहिश आहे त मां डोमिसाइल ऐं PRC, त मुंहिंजो त राइट आहे, मां त आहियां ई सिंध जो या तव्हां सां। पर असां इहो केस जेको विढ़ूं था उहो असां सिंध जे मुस्तक़बिल जे लाइ था विढ़ूं। असां जेको रोडनि ते बि अचूं था, असां जेको इन्हनि सां स्टेक होल्डर्स सां बि मिलूं था, असां जेको आवाज़ बि बुलंद था कयूं, उहो सिंध जे मुस्तक़बिल जे लाइ था कयूं। अदरवाइज़ असांजो पर्सनल इंट्रस्ट न आहे। पोइ जेकॾहिं असांखे हितां कुझु बि असांखे रिलीफ न मिलियो त असां यकीनन कोर्ट में वेंदासीं ऐं सुप्रीम कोर्ट में वेंदासीं सिंध जे लाइ। अच्छा सर, अमन अमान जेका सूरत हाल आहे सिंध में, तव्हां ओवरऑल डिस्ट्रिक्ट शिकारपुर खे बि नज़र में ॾिसो था, तव्हांजी असुलु पैदाश बि ज़िलो शिकारपुर ई आहे, हुनखे कीअं था ॾिसो पिया त इन्हनि 4 ॾियारनि में तक़रीबन 6 खां 8 खून बि थी विया आहिनि। असांजो मौजूदा SSP साहिब जन कोई बि एक्टिविटीज़ ज़ाहिर न आहे, बंगलनि जी ग़ुलामी था कनि या उन्हनि में कोई ॿियो सिस्टम आहे छा, मथां खां अहिड़ी काई अहकामात मिलियल आहे? न साईं, बिल्कुलु न। असां त इन में रहिया बि आहियूं। मां जॾहिं हूंदो हुउमि जॉब में त एॾो को सिलसिलो न हूंदो आहे। इहो डिपेंड कंदो आहे ऑफिसर ते, त ऑफिसर कहिड़ो आहे ऐं उहो पंहिंजे जेके उनजो ज़िलो आहे या उनजो एरिया आहे उनखे कीअं थो मेंटेन करे। असांजे खोड़ सारा असांजी हिस्ट्री में असांजे ज़िले शिकारपुर में हिकिड़ा बदतरीन ऑफिसर आया जंहिं असांजे लॉ एंड ऑर्डर जी सिचुएशन खे तमामु घणो ख़तरनाक लेवल ते खणी आहे। हीअ मौजूदा सिस्टम बि उन्हनि मां हिकु आहे। जेको मौजूदा SSP आहे उहो बि हिकिड़ो असांजे ज़िले जे लाइ बदतरीन ऑफिसर साबित थियो, जंहिंखे हिकिड़ो लॉ एंड ऑर्डर जी सिचुएशन हैंडल करणी नथी अचे। ऐं जॾहिं मुंहिंजी 1-2 मुलाक़ात थी उन्हनि सां त मां उनखे माना आई वॉज शॉक्ड के हिनखे SSP कीअं रखियो आहे। त इवन के हिकिड़ी SHO बि हिकिड़ी सिचुएशन खे सुठे तरीक़े सां हैंडल करे वेंदो आहे ऐं हीअ त उहो बि नथो करे सघे। पर हिन जे लाइ हिकिड़ी शइ मशहूरु आहे जेका असां ॿुधी आहे त हीअ मिनिस्टर ऐं होम मिनिस्टर जो दरवाज़ो खोलण में हिन जी तमामु घणी सुठी एक्सपर्टीज़ आहिनि। उनजे करे आवाम सफ़र थो करे।